अस्सलाम वालेकुम नाज़रीन अवी ॾिसी रहिया आहियो सिंधी साज़ टीवी चैनल। महिरबानी करे जंहिं दोस्त वटि मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न आहे थियल त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे। नाज़रीन हिन वीडियो में आउं तव्हांखे सिंध जे बहितरीन फ़नकार महबूब मीरजत जे हिकु नए बहितरीन गाने जे बारे में ॿुधाईंदुसि। उन्ही खां पहिरियां अवां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त वीडियो के आखिर ताईं ॾिसो, उन सां गॾोगॾु चैनल के बि सब्सक्राइब करियो। नाज़रीन सिंध जो हिकु बहितरीन फ़नकार महबूब मीरजत जो हिकु नओं बहितरीन गानो सम्झा पंहिंजे माइटनि खे रुगो जहिड़ो जहिड़ो पिया कनि, जेको रिलीज़ थी चुको आहे। नाज़रीन हिकु भेरे ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध जो हिकु बहितरीन फ़नकार महबूब मीरजत जो हिकु नओं बहितरीन गानो सम्झा पंहिंजे माइटनि खे रुगो जहिड़ो जहिड़ो पिया कनि, जेको रिलीज़ थी चुको आहे। हिन गाने अचण शर्त टिकटॉक ते वॾी धूम मचाए छॾी। जे अगरि तव्हां हिन नए बहितरीन गाने खे ॿुधणु चाहियो था त उन जो लिंक मुंहिंजे डिस्क्रिप्शन में ॾिनल आहे, जिते तव्हां हिन नए गाने खे ॿुधी सघो था। जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त महिरबानी करे मुंहिंजे हिन चैनल सिंधी साज़ टीवीअ खे सब्सक्राइब करे छॾियो। उन सां गॾोगॾु बेल आइकन खे बि दॿाए छॾियो त जीअं हर नए गाने ऐं ख़बरुनि जो अपडेट अव्हां वटि जल्दी पहुची सघे। महिरबानी।